पाकिस्तान में पहिरियों भेरो सिंध हुकूमत ट्रांसपोर्टर ड्राइवरनि क्लीनरनि सां गॾु मुसाफ़िरनि जी लाइफ इंश्योरेंस स्कीम मुतारिफ़ कराई है। इन रस में सिंध असेंबली में जल्द कानून साज़ी कई वेंदी। कराची के मकामी होटल में सिंध हुकूमत ऐं PES जे सहकार सां ट्रांसपोर्टरनि ऐं मुसाफ़िरनि जी आगाही लाइ हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सॼे मुल्क में सफ़र कंदड़ ट्रांसपोर्टरनि क्लीनरनि ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि लाइ लाइफ इंश्योरेंस प्रोग्राम मुतारिफ़ करायो वियो आहे। ए टिकेटिंग निज़ाम तहत सिंध में बोर्ड रस्ते बसन ऐं कोचुनि ते सफ़र कंदड़ हर मुसाफ़िर पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थियण खां पहिरियां पंहिंजी टिकेट ते फ़क़ति 10 खां 20 रुपया वधीक ॾेई इंश्योरेंस प्रोग्राम सां मुंसलिक थी वेंदो ऐं कंहिं बि ओचिते हादिसे जी सूरत में वारसनि खे सिर्फ़ 3 ॾींहं अंदरि 5 लख रुपयनि जी रक़म अदा कई वेंदी। अहिड़ी रीति ड्राइवर क्लीनर ऐं बस जो ॿिए अमले जी बि मुफ़्त इंश्योरेंस थी वेंदी। हादिसे में मुसाफ़िरनि जी हिक या ॿई ॼंघूं ज़ाया थियण ऐं हिक या ॿई या अखियूं ज़ाया थियण जी सूरत में बे 5 लख रुपयनि जी रक़म वारसनि खे अदा कई वेंदी, जॾहिं त हादिसे जो शिकार गाॾी जे 20 लख रुपयनि ताईं मुफ़्त इंश्योरेंस कई वेंदी। PES तहत इंश्योरेंस प्रोग्राम सिंध में पहिरियों भेरो मुतारिफ़ करायो पियो वञे। तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर सैयद अवैस शाह चयो त PES जे CEO ज़ीशान नियाज़ी जा असीं थोराइता आहियूं त हुन सिंध जे अवाम लाइ हिकु सुठो मनसूबो पेश कयो आहे। हुन चयो त असांजी कोशिश आहे त ट्रांसपोर्टरनि ऐं मुसाफ़िरनि जी इन इंश्योरेंस प्रोग्राम खे जल्द असेंबली मां पास कराए कानूनी शकिल ॾियूं। इन मौक़े ते सेक्रेटरी ट्रांसपोर्ट शारिक अहमद पंहिंजे ख़िताब में चयो त पाकिस्तान जे मुस्तंद कंपनियुनि खे इंश्योरेंस जे प्रोग्राम लाइ चूंडियो वियो आहे। इन मौक़े ते PES जे CEO ज़ीशान नियाज़ी ऐं वासिक अयूब पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट अब्दुल समी भट्टो, सिटी न्यूज़, शिकारपुर।